بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. محترم ناظرین، السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. محترم ناظرین، اج اوہاں جے سامہوں وقت حاضر انہی میں دشمن جی سازش جے عنوان سان گفتگو کرن جے لائے حاضر تھیو آहियां. हिन मौज़ू ते जंहिं ते अॼु आऊं गुफ़्तगू कंदुसि, हिन वक़्तु असांजे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो बणिजी चुको आहे ऐं दुश्मन इन्ही शइ खे इस्तेमालु करे असांजे नौजवान ऐं असांजे जज़्बाती अफ़रादनि खे मुहबत अहलल बैत अलैहिमुस्सलाम जे ग़लति तरीक़े सां इस्तेमालु करे ऐं असांखे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि. उहो तरीक़ो छा आहे ऐं दुश्मन छा आहे, पहिरीं इन शइ खे सम्झणु खपे. दुश्मन जंहिंखे अरबी ज़बान में अदू जे लफ़्ज़ सां तअबीर कयो वियो आहे ऐं क़ुरान मजीद में 8 जॻहनि ते इन जो ज़िक्र थियो आहे, जंहिंमें बाज़ मक़ामात ते काफ़िरीन खे दुश्मन सॾियो वियो आहे, शैतान खे दुश्मन सॾियो वियो आहे, मुजरिमीन खे दुश्मन सॾियो वियो आहे. इहे काफ़ी जेके मक़ामात आहिनि. दुश्मन जॾहिं बि दुश्मनी कंदो आहे त कुझु शयुनि जे ज़रिए सां उनजी दुश्मनी ज़ाहिर थींदी आहे. जीअं मुआशिरे जे हिसाब सां ॾिसूं त हिकु दफ़े दुश्मन असलो खणी साम्हूं ईंदो आहे, ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ दुश्मन आहे. ॿिए दफ़े असलो खणण जी ताक़त कोन अथसि, बेवस आहे वीचारो, उहो वरी छा कंदो आहे, गिला ऐं गीबत कंदो आहे. जीअं मौला अमीर अलैहिस्सलाम फरमाइनि था, अल गीबतो जुहदुल आजिज़, त बेवस माण्हू जॾहिं तव्हांखे कुझु बि न करे सघंदो त पोइ तव्हांजे पोयां तव्हांजी गीबत कंदो, इहो बि दुश्मन आहे. टियों मोरिद जेको दुश्मनी जो आहे, जेको ख़तरनाक मोरिद आहे, उहो आहे त न असलो थो खणे, न अव्हांजी गीबत थो करे, बल्कि अव्हांखे साईं साईं करे अव्हांखे इज़त बि ॾिए थो ऐं दुश्मनी बि करे थो. उहो दुश्मन छा आहे, दुश्मनी जो जेको अंदाज़ हूंदो अथसि उहो साज़िश आहे. इहा जेका साज़िशी जेका दुश्मनी आहे, इहा एतिरे क़दुरु ख़तरनाक आहे जो कंहिं क़ौम ऐं कंहिं बि मज़हब जूं बुनियादूं हिलाए थी छॾे. इन्हनि जा मुख़्तलिफ़ तरीक़ा ऐं वारदात हूंदा आहिनि. ऐं जेके वक़्त जी नज़ाकत सां मुख़्तसिर कंदे बयानु कंदुसि त अॼुकल्ह जेको असांजे मिंबरनि ते बयानु कयो थो वञे त मज़हब अहलल बैत खे ग़लति रंग में पेश करे असांजे नौजवान ऐं जज़्बाती अफ़रादनि खे मज़हब हक़ा खां मुनहरिफ़ कयो थो वञे. अंदाज़ जेका शिया क़ौम पंहिंजे ठोस अक़ाइद जी बुनियाद ते पूरी मुस्लिम उम्मा ते हिकु मुमताज़ हैसियत रखंदड़ हुई, उहा क़ौम अॼु मुशरिक, नुसेरी ऐं मुख़्तलिफ़ नालनि सां सॾिजणु शुरू थी आहे. छाजे करे जो सबबु छा आहे, असांजा बदकार, जाहिल ऐं फासिको फाजिर क़िस्म जा अफ़राद जेके उलमा जे रूप में अची मिंबर ते हावी थिया आहिनि, उहे रिवायात खे ईअं बयानु था कनि जो माण्हुनि खे धोखो ॾेई था वञनि. बसि उन्हनि मां हिकु रिवायत खे नक़ल करे पंहिंजे तव्हांजी ज़हमत खे तमामु कयां, जेका रिवायत मुख़्तलिफ़ किताबनि में बिहारुल अनवार, मनाक़िब शहर आशूब, अल कतरा ऐं ॿियनि केतिरनि ई फ़ज़ाइल जी किताबनि में नक़ल थियल आहे. रिवायत ईअं आहे त अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम खां सवाल कयो हुयो. कंहिं सवाल करण वारे पुछियो, मौला कैफ़ असबहत या अमीर अल मोमिनीन, ए अमीर अल मोमिनीन तव्हां कीअं सुबुह, कहिड़े अंदाज़ में सुबुह कई आहे? त मौला उनजे जवाब में फरमाइनि था, असबहतो अना सिद्दीकुल अकबर व फारूकुल आज़म. ऐं ईअं अॻिते हलंदे हलंदे कुझु जुमला मौला फरमाए, अनल अव्वलो अनल आख़िरो अनल ज़ाहिरो. ऐं उन खां पोइ मौला फरमाइनि था, अना उहियो व उमीतो व अना हयुन ला अमूतो. हाणे इहे जेके ज़ाहिरनि सिफ़त आहिनि, मां अव्वल आहियां, मां आख़िर आहियां, मां जियारण वारो आहियां, मां मारण वारो आहियां ऐं मां अहिड़ो ज़िंदह आहियां जंहिंखे को मौत ई कोन्हे. जॾहिं इहे जुमला मौला इरशाद फरमाया त फतअजबल एराबी, एराबी माना अजब में पइजी वियो त मौला मां छा था चओ. हाणे इन खां जेके अॻिते रिवायत आहे बयानु नथो कयो वञे. हाणे इन जॻह ते अची पोइ इहे फासिक अफ़राद छा था चवनि, हुण मौला उथी अखे त मैं अव्वल आहियां, मैं आख़िर आहियां.
ईअं करे ख़ुदा जी सिफ़त बि इहे ईअं करे तव्हांखे शिरक ॾांहुं वठी था वञनि जॾहिं त ईअं कोन्हे को इन रवायत खे ग़लति बयानु कयो थो वञे अॻियां रवायत जा जुमिला जॾहिं मूं उन एराबी तअजुब कयो त अमीर अल-मोमिनीन इन जी वज़ाहत कंदे फरमाइनि था अनल अव्वल मन आमन बि रसूलिल्लाह मां उहो पहिरियों आहियां जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहिरियों ईमान आंदो वना आखिरुन ऐं मां आख़िर आहियां कीअं आख़िर आहियां आख़िर मन नज़र फीहे लम्मा कान फी लहदिही मां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहो आख़िरी माण्हू आहियां जेको लहद में बि रसूलुल्लाह ते नज़र विधो ऐं उनजी दीदार कई उन खां पोइ मौला फरमाइनि था अना ओहियो मां जेको आहे ज़िंदह करण वारो आहियां इन मां मुराद मौला फरमाइनि था अना ओहियो सुन्नत रसूलुल्लाह ऐं रसूलुल्लाह जी सुन्नत खे ज़िंदह करण वारो आहियां व अना उम्मीतो बिदअ मां बिदत खे मारींदड़ ऐं ख़तमु कंदड़ मां अली आहियां ऐं उन खां अॻियो जुमिला मौला फरमाइनि था अना हयुन ला अमूत मां अहिड़ो ज़िंदह आहियां जंहिंखे मौत कोन्हे उन मां मुराद मौला उन अराबी खां मुखातिब थींदे फरमाइनि था ए अराबी जीअं ख़ुदावंद मुताल जो ही कौल ला तहसबन लज़ीन क़ुतिलू फी सबीलिल्लाह अमवातन बल अहयाउ इंद रब्बिहिम यरज़ुकून यानी जेके अल्लाह जे राह में क़त्ल थियनि था उन्हनि खे मुर्दह न चओ बल्कि उहे अहिड़ा ज़िंदह आहिनि जेके रब खां रिज़्क़ बि हासिल कंदा रहनि था पोइ मौला फरमाइनि था मूंखे रसूल ख़ुदा शहादत जी बिशारत ॾिनी आहे ऐं यकीनन जॾहिं मां ख़ुदा जे राह में शहीद थींदुसि त मां अहिड़ो मन ज़िंदह हूंदुसि जंहिंखे कॾहिं बि मौत न ईंदो ऐं अहिड़े क़िस्म जा कई रवायात आहिनि जिन्हनि जा बाक़ी हिसा जेके आहिनि या अॻियां हिसा उहे बयानु नथा कनि सिर्फ़ु पंहिंजे मतिलब ख़ातिर उहे अल्फाज़ बयानु करे हिन क़ौम खे गुमराह करे रहिया आहिनि लिहाज़ा असांखे ज़रूरत इहा आहे त किथे बि अगरि अहिड़े क़िस्म जेका मवाद बयानु कई वञे उन्हनि खां उन रवायत जी पूरो सिलसिलो वठूं ऐं अॻी ऐं बाद में रवायत जो मुतालो कयूं ऐं उलमा ॾांहुं रुजू कयूं ताकी असां शिरक जहिड़े हिकु वॾे गुनाह खां बची सघूं वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू